अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां खे भलीकार मां है फराशा। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर-ए-आज़म अॼु हिकु ॾींहं जे दौरे ते कोयटा पहुचंदो। शहबाज शरीफ जी सदारत हेठि एपेक्स कमेटी जो इजलास थींदो। वज़ीर आला बलोचिस्तान, वफ़ाक़ी वज़ीर ऐं सिक्योरिटी अमलदार शरीक थींदा। इजलास में सूबे अंदरि अमन अमान जी सूरत-ए-हाल जो जाइज़ो वरितो वेंदो। अमेरिका जा ॿी रात में ईरान मथां हमला, 4 शहरी शहीद। ख़बरूं इदारे मूजिब अमरीकी हमले में अहवाज़ शहर में 3 शहरी शहीद ऐं केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया। ईरान शहर एयरपोर्ट मथां अमरीकी हमले में हिकु ॼणो शहीद थी वियो। सरीक, चारा बहार, बंदर अब्बास, कोनारक, अबू मूसा ॿेट में धमाका। ॿिनि रेलवे प्लेन खे बि निशानो बणायो वियो। चाबहार जे कुझु हिस्सनि में बिजली मुअत्तिल। अमरीकी फ़ौज दावा कई आहे त हमलनि में 90 फ़ौजी हदफ़नि खे निशानो बणायो वियो। हमलनि जो मक़सदु फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम, सामूंडी निगरानी, मीज़ाइल ऐं ड्रोन जी सलाहियत खे घटि करणु आहे।